काबिल एहतराम असांजो दोस्त आरब खान ब्राह्मणी साहब, शेख अब्दुल्ला साहब, हिते आयल असांजा पालारी बिरादरी जा भावरो, साफ़ी दोस्तो अब्बास पालारी साहब, गुलाम मुस्तफ़ा मेमन साहब, सरवर खसकली साहब ऐं मेंदा गोठ जा असांजा दोस्त अकरम पालारी साहब, अकबर पालारी, हसन पालारी साहब, इमदाद पालारी साहब, दोस्तों अस्सलाम वालेकुम। ये प्रोग्राम सच्ची गाली आए त का इलेक्शन कोने हींअर को इलेक्शन वारी सरगर्मी कोने, पर असांजो हिकिड़ो नंढड़ो दोस्त अकबर पालारी जंहिं काफ़ी टाइम खां वठी उन जो इहो ज़ोर हो त साईं मुंहिंजी चांहि पीओ ऐं मूं वटि अचो, सो उन जे ज़ोर ते ही असां प्रोग्राम रखियो ऐं हुन जे दिलि ते चयो त साईं आई मुंहिंजे अंगण ते अचो। अकरम जेको हुन जो वालिद साहब असां सां तक़रीबन कोई 20-22 साल खां वठी हुन माण्हू जो वास्तो आहे, हू बि अॼु ताईं निभाईंदो अचे ऐं असीं बि अॼु ताईं हुन माण्हू सां निभाईंदा अचूं। पर हिकिड़ो नंढड़ो प्रोग्राम आहे, पर मूंखे ख़बर नथी पए अलाए चमचनि खे छा थियो आहे, उन्हनि वठ पकड़ बाबा असांजो प्रोग्राम कोन्हे, तव्हां न वञो, हीअं करियो। आउं सम्झां थो उन्हनि खे तकलीफ़ छाजी आहे। हींअर का इलेक्शन त कोन्हे, असां को वोट घुरण कोन आया आहियूं, असां मेंदा ॻोठ जे माण्हुनि जा हाल अहिवाल ॿुधण आया आहियूं, कुझु ॿुधण आया आहियूं, कुझु उन्हनि खे ॿुधाइण आया आहियूं त बाबा अव्हां जा हक़ छा आहिनि। माण्हुनि खे अव्हां सां जेको ही 30 साल खां वठी ज़ुल्म पियो थिए, मूंखे ख़बर आहे त मेंदा ॻोठ जे माण्हुनि खे पाणी पीअण जो कोन्हे। अॼु ताईं उहा लाइट जेका असां कटी पई आहे, मेंदा ॻोठ जा माण्हू पाणीअ लाइ लाचार आहिनि, पर सरदारनि जो हुकुम अचे थो बाबा न वञिजो। बाबा ऐं सभु असांखे पहिरीं बुनियादी सहूलियतूं त ॾियो, माण्हुनि खे पाणी पीअण लाइ कोन्हे, स्कूल में उस्ताद कोन्हे पढ़ाइण लाइ, रोड न आहिनि, तालीम कोन्हे, रोज़गार कोन्हे, अवां ॾिनू छा आहे। पोइ बि हुकूमत ही को सियासी को इलेक्शन जो प्रोग्राम कोन्हे। हिते असीं मेंदा ॻोठ में आया आहियूं त हिकिड़े असांजे दोस्त जे दावत ते ख़ाली हिकिड़ी चांहि पार्टी हुई, ही को एॾो जलसो बि कोन्हे। ईअं सम्झो असांजे दोस्तनि जी हिकिड़ी ख्वाहिश हुई त साईं तव्हां अचो, उन्हनि जे करे असीं हिते आया आहियूं। पर अॼुकल्ह अव्हां केॾा बि माण्हुनि ते ज़ुल्म करियो, केतिरो बि रोकियो, छा तव्हां मीडिया खे रोके सघो था? छा तव्हां व्हाट्सएपनि खे रोके सघो था? छा तव्हां फेसबुक खे रोके सघो था? जेका अॼु आऊं हिते पियो ॻाल्हि करियां, यकीनन कलाक जे अंदरि उहा ॻाल्हि लखे माण्हुनि ताईं पहुचंदी। उन ॻाल्हि खे तव्हां कीअं रोकींदा? कोस्तान जो माण्हू एॾो हुननि कोस्तान जे माण्हू खे गुलाम करे छॾियो आहे जो चवंदनि त बाबा ज़ाल सां न सुम्ह त बि माण्हू ज़ाल सां कोन सुम्हंदा। इहो छा हाल आहे? बाबा तव्हां अचो, असांखे ॿुधो, असीं तव्हांखे ॿुधण आया आहियूं। पर हुननि जी चमचनि जी या वाथनि जी या कोशिशि त माण्हू हिननि खे वेझो न वञे। माण्हू वेझो वेंदो त माण्हू हक़ीक़त खां वाक़ुफ़ थींदो, ऐं हक़ीक़त खां वाक़ुफ़ न थिए। बाबा ही असां नारो खणियो, इंशाअल्लाह असां कोस्तान जे ॻोठ ॻोठ वेंदासीं, चाहे जिते 10 माण्हू हुजनि, 20 माण्हू हूंदा, उते असीं यकीनन वेंदासीं। असीं कोस्तान जे माण्हुनि खे ॿुधाईंदासीं तव्हांजा हक़ हिननि माण्हुनि खाधा आहिनि,
अवांजे रोड जो पैसो अचे तो खायो था वञनि, अवांजे स्कूलनि जो पैसो अचे तो खायो था वञनि, अवांजे हेल्थ जो पैसो अचे तो खायो था वञनि। असीं ॻोठ ॻोठ में ॿुधाईंदासीं जेके अॼु वाठा करोड़पति अरबपति थिया आहिनि उन्हनि किथां ग़रीब माण्हुनि जा पैसा खाधा। थाणे बुलाखान में करोड़ 40 लख महीनों हर महीने किस्त अचे थी। थाणे बुलाखान के पीअण जो पानी कोने। सरदार 4-5 ॾींहं पहिरीं आयो, वो चए तो मलिक चंगेज़ खान भत्तो तो घुरे, तॾहिं बुलाखान जो हाल अहिड़ो थियो आहे। बाबा आऊं भत्तो घुरां थो, पर 9 साल तव्हां थाणे बुलाखान के पैरेस करे छॾियो आहे, जो हेर बुलाखान जो हाल अहिड़ो थियो आहे। असुल इहो आहे त हुनखे पंहिंजे पेट ते लत आई आहे, सूर पंहिंजे पेट जो अथनि, त असांजा पैसा बंदि थिया, ॿी का ॻाल्हि न आहे। रुगो ग़रीब माण्हुनि ते ज़ुल्म, वाठनि जूं फूकूं। बाबा अहिड़ो ॾाढो मुसो आहे त तूं मल्क रियाद सां विड़े आहे न, ज़रदारी साहिब सां विड़े आहे न, उते 1.5 महीने में बूट पियो पॉलिश करी, बाक़ी कोस्तान जे माण्हू तोखे झलियूं थिए। नंग ऐं दंग जी ॻाल्हि करण वारा चवंदा हुआ त बाबा असीं नंगनि दंगनि, अॼु केॾा नंग दंग विया। अॼु मल्क रियाज़ जा बूट अहिड़ा पॉलिश था कनि, अहिड़ो को माण्हू कोन मिलियो। सची ॻाल्हि आहे। पर असीं चाहियूं था त भले असांजो माण्हू उते वञे, भले असांजो दोस्त वञे हुननि ॾे ॿुधे, भले हुननि जो दोस्त अची असां ॾे ॿुधे। जे असीं सही हुजूं त बेशक उहो असां सां गॾु हले, जे हो सही हुजनि त बेशक हुननि सां गॾु हले। पर इहो तूं कंहिंजे शादीअ में न वञजई, तूं कंहिंजे जलसे में न वञजई, तूं कंहिंजे मरण में न वञजई। बाबा कोस्तान जा माण्हू इहो पाण पंहिंजा अबा ॾाढा गॾु रहिया आहिनि, पर छो हिक ॿिए खां जुदा थियूं, छो हे सियासतूं हिक ॿिए खां जुदा कनि। बाक़ी वोट उहो हर कंहिं माण्हूअ जी पंहिंजी मर्ज़ी आहे, हर माण्हूअ जी पंहिंजी मर्ज़ी आहे, जिते हुनजी दिलि चए वोट ॾे। जे तव्हां हुननि खे सुख ॾिना हूंदा माण्हुनि त तव्हां वोट ॾींदा, जे असां सुख ॾिना हूंदा त माण्हू असांखे वोट ॾींदा। कोस्तान में असांखे तक़रीबन जीअं शेख साहब ज़िक्र कयो त 22 साल थी चुका आहिनि मुसलसल जिदोजहद। कोस्तान जे माण्हुनि खे ॿुधाईंदा अचूं त बाबा तव्हांजा हक़ हे आहिनि, जे तव्हांजा बहितर नुमाइंदा हुजनि त यकीनन कोस्तान जे में हर इलाइक़े में कोस्तान में रोड बि पहुचे, कोस्तान में हॉस्पिटल बि हुजे, एजुकेशन बि हुजे। पर हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त ही जेको सरदारी निज़ाम क़ाइमु आहे, सरदार जो निज़ाम जेको क़ाइमु आहे, उहो सिर्फ़ जहालत त आहे। जॾहिं कोस्तान जो माण्हू तालीम याफ़्ता थींदो त यकीनन इन सरदारी निज़ाम खे कोन मञींदो। सो हुननि जो इहो मक़सदु आहे त कोस्तान जो माण्हू जाहिल हुजे, कोस्तान जे माण्हू खे का ख़बर न हुजे। ऐं मेंदा पालारी जो जेको ॻोठ आहे, आउं त चवां थो हीउ हिकिड़ो तारीख़ी ॻोठ आहे। हिन ॻोठ में उस्ताद जनम वरितो आहे, उस्ताद हिन ॻोठ में पैदा थिया आहिनि, जेके हिन ॻोठ मां वञी कोस्तान जे हर हिकु स्कूल में हिन ॻोठ जे माण्हुनि उते पढ़ायो आहे, कोस्तान जे माण्हुनि खे शऊर ॾिनो आहे। त हिन ॻोठ मां ई सुजागी पैदा थी आहे। त उन ॻोठ जे माण्हुनि सां माण्हू खे पाणी पीअण जो कोन्हे। यकीनन मूंखे मेंदा ॻोठ जे ख़बर आहे त मेंदा ॻोठ गुज़रियल 12 महीने खां वठी मेंदा ॻोठ में पाणी कोन्हे पीअण जो। उन ॻाल्हि जो ज़िमेदार केरु आहे? हींअर हिते जो ज़िले जो चेयरमैन केरु आहे? हींअर हिते ज़िले जो MNA केरु आहे? ज़िले जो MPA केरु आहे? बाबा जेके अवां चमचा माण्हुनि खे झलियो था, पहिरीं उन्हनि खे चओ माण्हुनि खे पाणी त ॾियो, माण्हू उञ था मरनि, माण्हू खे रोज़गार ॾियो। पर न, करणु कुझु कोन्हे। जेको ईंदो उहो पंहिंजे पेट में विझणो आहे। ऐं कोस्तान जो माण्हू पैदा बि पहिरें उघाड़ो थियो आहे, चवनि था मरे बि पहिरें उघाड़ो। हाणे फ़ैसिलो अवां माण्हुनि जे हथ में आहे। हींअर का इलेक्शन कोन्हे,
पर असां जेको हिते आया आहियूं कोस्तान जे माण्हू खे सुजाग करण आया आहियूं। वॾेरो साले मोहम्मद ब्रह्मणी साहब जेको गुज़िरियल 60 सालनि खां वठी मलिक असर सां गॾु रहियो, 60 सालनि खां वठी। पर वॾेरे जो तव्हां ॻोठ ॾिसो, वॾेरे जे ॻोठ ताईं रोड कोन्हे, वॾेरे जे ॻोठ में को सही नमूने सां स्कूल कोन्हे, का हॉस्पिटल कोन्हे। जंहिं माण्हूअ जा 8 खां 10 हज़ार वोट हुजनि कोस्तान में, जॾहिं यार उन माण्हू खे कुझु नथो मिली सघे त तव्हांखे छा मिलंदो? उन माण्हूअ चवंदो 60 साल निभाइण वॾो अरसो आहे, तमामु वॾो अरसो आहे। 60 साल निभाए आख़िर उहो माण्हू ईअं सम्झो बेज़ार थी, तंग थी। हुन माण्हूअ हिकिड़ो लातालकीअ जो ऐलान कयो। सरदार खां लातालकीअ जो ऐलान करणु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, जंहिं माण्हू सां 60 साल हलण। छो जो हुन ॾिठो त ही माना सियासत कान्हे, हिते बादशाह आहे। हिते जेके बादशाह जा चमचा आहिनि उन जा बि बूट पॉलिश करणा पवंदा, तॾहिं तो वञो कमु थिए। माण्हू एतिरो कोस्तान जो माण्हू मजबूर आहे जो कोस्तान जो माण्हू पंहिंजे बनीअ जो काठ वठी शहर में खपाए कोन थो सघे। उन्हनि ते बि सरदारनि जो टैक्स या 10,000 रुपया ॾे या टक झले छॾे। माना ग़रीब माण्हू वञे त केॾां वञे? नूरियाबाद जा मुंहिंजा दोस्त वेठा आहिनि, हिननि खे हिन ॻाल्हि जी ख़बर हूंदी त को हाईवे ते पंहिंजो बनीअ जा 2 एकड़ खपाए कोन सघंदो हो। उते बि चवंदा बाबा अब्दु मलका जो कट त पोइ बनी खपाइण ॾींदासीं, न त कोन ॾींदासीं। इहो हाल हो कोस्तान जे माण्हू सां। हर जाइ ते टैक्स, हर जाइ ते टैक्स। रोड ते उन मां टैक्स, अस्पताल ठाहे उन मां टैक्स, बनीअ जो काठ कढ उन मां टैक्स, ज़मीन खपाए त उन मां टैक्स। बाबा टैक्स भरे 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 हाणे त लॻे थो ऐं सभु थकी पिया आहियो टैक्स भरे भरे। तो अॼु अकबर पालारी या अकरम पालारी या जेके बि दोस्त मेहंदा ॻोठ जा असांजा भाउर आहियो, असीं हिते कंहिंजी गिला करण कोन आया आहियूं, पर असीं ॿुधण आया आहियूं त अव्हां जा हक़ हे आहिनि, पर अव्हां खे हक़ मिलिया कोन्हनि। यकीनन अॼु हितां असीं वेंदासीं, अव्हां खे आउं पक थो ॾियां त मेहंदा ॻोठ जी जेका वाटर सप्लाई जी लाइन कटी पई आहे उहा बि यकीनन 10-15 ॾींहं में हणी ॾींदव। इहो फ़ाइदो पवंदो मेहंदा ॻोठ जे माण्हुनि खे। असीं न हणी ॾींदासीं त हो हणी ॾींदव, पर हणी ॾींदव। सुजागी कंदऊं त यकीनन तब्दीली अवाम आणींदा, तब्दीली कोस्तान जा माण्हू आणींदा, तब्दीली वोट जे ज़रिए ईंदी। जे असां ॾे सदाई असांजो 10 साल MLA गनी टालपुर रहियो, दयाराम MP रहियो, हींअर फ़कीरदाद खोसो आहे। मूंखे लॻे थो त हिते जे माण्हुनि खे इन माण्हुनि टिनी जेका घर जी बि ख़बर कोन हूंदी त हुनजो घर किथे यार को कमु करण जो हलूं। तो चवंदा आहिनि त माईअ खे माण्हू मुड़ुसु ॾींदो त पुछी ॾींदो आहे त बाबा क़बूल आहे या न क़बूल आहे। हितां अव्हांखे एॾी मिता मेंबर पुछनि बि कोन था। तो घटि मां घटि अवाम सुजागी हूंदी त कोस्तान में अहिड़ा फ़ैसिला कोन थींदा। जे अहिड़ा फ़ैसिला न थींदा त यकीनन कोस्तान में तब्दीली ईंदी। पर तब्दीली आणण वारा पाण सभु गॾिबासीं तॾहिं तब्दीली ईंदी। ईअं तब्दीली कान ईंदी। हुननि जा जेके वाठा आहिनि उन्हनि बाबा 9 साल माल खाधो आहे, उहे त चाहींदा त उहो ई निज़ाम हुजे त माल पिया खाइनि। पर उन्हनि खे ऐं सुञाणो पंहिंजे बचनि लाइ, पंहिंजे औलाद लाइ। ॾिसो ऐं वॾेरे जो ॿुधायां थो साले मोहम्मद साहब जो, वॾेरो साले मोहम्मद साहब जो फर्ज़न आरब खान अॼु खां वो हिन मुंहिंजी मुलाक़ात हिन सां 4-5 साल पहिरीं थी। मूं हिकिड़ी शइ नोट की दोस्तनि खे ॿुधाईंदो हलियुसि, मुंहिंजे हिन छोकिरे में मूंखे मणिया ॾिसण में अचनि था। वॾेरो
अॼु इहो फ़ैसिलो न करे जेको वॾेरे सॼो माहौल कोस्ताना जे माहौल खे वॾेरे सालेमन ब्राह्मणी चेंज करे छॾियो आहे। कोस्ताना जी माण्हुनि जी इज़त थी पई आहे। अगरि वॾेरो इहो फ़ैसिलो न करे सरदारी निज़ाम सां ख़ात्मे जो त यकीनन ही बि अदो इहो फ़ैसिलो करे कोन सघिया। पर अॼु वॾेरे फ़ैसिलो करे आरब खान खे आज़ादु करे छॾियो आहे। आज़ादु करे छॾियो आहे। ही पढ़ियल लिखियल जंहिं माण्हूअ तालीम वरिती आहे उन माण्हू खे शऊर आहे। अॼु उन माण्हूअ खे इहो अहसासु आहे त जेका बि असांजो कबीलो आहे उनखे न नौकिरी मिली आहे न के बुनियादी सहूलियतूं मिलियूं आहिनि। मूं चयसि गाॾीअ में मुंहिंजे हिनखे जॻह न नौकिरी मिली आहे न का बुनियादी सहूलियत मिली आहे। इन्हनि जो ॾोह अव्हां जे मथां अथव। वॾेरे मुंहिंजो अव्हां जे मथां इन्हनि जो ॾोह। इहे वीचारा उहे माण्हू आहिनि जेॾी महिल ई चूंडा उते खे वोट ॾींदा। इन माण्हुनि खे कहिड़ी ख़बर आहे त बाबा असां 50 साल वोट ॾिना पर को कमु न थियो माण्हुनि जो। अॼु हिनखे बि सोच अची वई त न असां पाण सां बि ज़ुल्म कयो आहे, हिन माण्हुनि सां बि ज़ुल्म कयो आहे। सोचे सम्झी अॼु फ़ैसिलो कयो आहे। तो इंशाल्लाह कोस्तान तब्दील थी वियो आहे। दोस्त जेके बि आहिनि असांजा हिते वेठल उन सभिनी जी महिरबानी, ख़ासि करे अकबर पालारी, अकरम पालारी ऐं मेंदा ॻोठ जा असांजा भाउरो, असीं इंशाल्लाह अव्हां सां गॾु हूंदासीं। असांजे जेको बि हथ हूंदो तव्हां सां गॾु आहियूं। ॿिए दोस्तनि जी, नूरियाबाद वारनि जी, साफ़ी दोस्तनि जी महिरबानी, अकबर पालारी जी महिरबानी, जंहिंजे हिकिड़े ज़ोरीअ दावत इहा रखी वई आहे। असांखे माना हुनजे प्यार एॾो मजबूर कयो अकबर पालारीअ जो असांखे हिते अचणो पियो। सो उनजी महिरबानी, सभिनी मेंदा ॻोठनि जी महिरबानी। मेहरबानी साईं मलिक चंगेज़ खान जूं ख़ूबसूरत ऐं अहम ॻाल्हियूं ॿुधियूं। असां हिकिड़ी सूखड़ी पेश कंदासीं पंहिंजे महिमान मोहतरम सरदार सालिम मोहम्मद ब्राह्मणी साहब जे फर्ज़ंद आरब खान ब्राह्मणी खे तव्हांजी भरपूर ताड़ियुनि जी आजिया में इन सां गॾु इंशाअल्लाह ज़िंदगी आहे त गॾु आहियूं पाण। 21 जनवरी ते यादि रखो।